असा बुधो जो त दाढ़ी अल्लाह के रसूल की सुन्नत है। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो दाढ़ी के माफ करो, दाढ़ी के वधायो, दाढ़ी के माफी दो। कह चयो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह चे हाणे गाल बुधीसू पर मञण ला तैयार आहियूं न। सही या हदीसूं जेके आहिनि इहे मंझबियूं पुण जी उम्र में जॾहिं चेहरे की खूबसूरती खत्म थी वञे पोइ चेहरो हुई खूबसूरत कोन हूंदो, पोइ भले चेहरे ते चंद वार अची बि विया मुंह ते त को हर्ज कोन्हे। बाक़ी जवानी में ही यंग जवानी लगी पई आहे। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما أما بعد فإن خير الكلام كلام الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. قال الله سبحانه وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد: أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنما كان قول المؤمنين إذا دعوا إلى الله ورسوله ليحكم بينهم أن يقولوا سمعنا وأطعنا وأولئك هم المفلحون. اللهم انفعنا بما علمتنا وعلمنا ما ينفعنا وزدنا علما
सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नक अंतल अलीमुल हकीम। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइयों, अल्हम्दुलिल्लाह अज तवां असांजे लाए इंतहाई अज़ीम शान खुशियत जो मौक़ो है जो अल्लाह रब्बुल इज़्ज़त के तौफ़ीक़ ऐं फ़ज़ल सां असांजे दीनी भाइरनि मोहतरम जनाब फजीलत शेख मौलाना असगर अली समीजो साहब हफ़िज़हुल्लाह ऐं असांजो इंतहाई प्यारो ऐं नंढो भाउ हाफ़िज़ शौकत अली समीजो साहब हफ़िज़हुल्लाह ताला जिन कुछ वक्त पहिरीं मिठी शहर के अंदर एक नंढड़ो बूटो अल्लाह के फज़ल सां मिठी शहर में लगायो। इन मक़सद सां त अॻियां हली करे ये नंढड़ो बूटो कदावर वण बणिजी वञे ऐं इलाइक़े जा माण्हू मुसलमान जमाती अहबाब इन वण जे छांव मां ऐं उन जो फल मां सुहिणे नमूने सां फ़ाइदो हासिल करे सघनि ऐं थोरे वक्त में बिल्कुल मुख्तसर टाइम में अल्हम्दुलिल्लाह वो बूटो कदावर वण बणिजी चुको है जंहिंजो समर ऐं फल अल्लाह रब्बुल इज़्ज़त के ख़ास तौफ़ीक़ ऐं फ़ज़ल सां तव्हां असांजे साम्हूं आहे। अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज़्ज़त अल हरमैन इस्लामिक इंस्टीट्यूट मिठी के अञा वधीक तरक्की अता फरमाए। रब्बुल आलमीन हिन दीनी इदारे के पूरे इलाइक़े जे लाइ इंतहाई मुस्तफीद बनाए ऐं असांजे दोस्तनि के अल्लाह रब्बुल इज़्ज़त इस्तिक़ामत सां मेहनत सां हिन इदारे जे तरक्की ऐं उरूज में वाधारे जे लाइ वधीक मेहनतूं करण जी तौफ़ीक़ ॾे ऐं इस्तिक़ामत अता फरमाए। मोहतरम अज़ीज़ दोस्तों, मुसलमान भाइरों, असांजे तव्हांजे पाण में ताल्लुक़ इस्लाम जो ताल्लुक़ है, कलमे वारो ताल्लुक़ है। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो रिश्तो है, जो रिश्तो है ताल्लुक़ इंतहाई मजबूत ताल्लुक़ है। क़यामत के दिहाड़े जॾहिं ॿिया रिश्ता खूनी रिश्ता मिठी माइटी वारा रिश्ता माँ पीउ जो रिश्तो भी कम कोन ईंदो उन ॾींहुं इस्लाम तक़वा ऐं परहेज़गारी जे बुनियाद ते जेके ताल्लुकात हूंदा उहे उन्हनि खे एतिरा उहे मज़बूत हूंदा जो क़यामत जे ॾींहुं जो सख़्तियूं उन्ही खे तोड़े कोन सघंदियूं। त असां तव्हांखे जंहिं कलमे जे बुनियाद ते असांजो हेॾो मज़बूत ताल्लुक़ आहे रिश्तो आहे उन कलमे खे सम्झणु घुरिजे ऐं उन कलमे ते अमल करणु घुरिजे। इंतहाई अफ़सोस सां चवणो पइजे थो त इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौर मुबारक में जेके माण्हू इस्लाम जे अंदर दाख़िल थिया उन कलमे जे ज़रिए सां इस्लाम में दाख़िल थिया। कलमो पढ़ियो, कलमे के समझो ऐं इस्लाम जे महफूज़ चौदीवारी के अंदर अची विया। जिन माण्हुनि उन दौर में कलमो न पढ़ो
उन्होंने भी कलमे के समझी करे पोइ कोन पढ़ियो। ऐं असां उहे मुसलमान आहियूं जिन इहो कलमो पढ़ियो त आहे, पर इन कलमे के असां मुसलमाननि समझो ई कोन। असां समझोसीं त अरबी जा ॿ जुमला आहिनि जेके असां तव्हां पढ़ो था, बाक़ी असीं मुकम्मल तौर ते पंहिंजे ज़िंदगी जे तमाम मामलात में आज़ाद आहियूं। असांजे लाइ काई पाबंदी कोन्हे। अल्लाह अकबर कलमे जा ॿ हिस्सा आहिनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद हिकिड़े काफ़िर जेको समझो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां। हदीस किताब मुस्नद अहमद में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हदीस है तो पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मक्के के बाजार में माण्हुनि खे इस्लाम जी दावत ॾियनि था, मक्के जे वापारियुनि सां अल्लाह जो पैगंबर मुखातब थी करे उन्हनि खे इस्लाम जे तरफ़ सॾे थो। कहिड़नि लफ़्ज़नि सां? पाण फरमाइनि था, हदीस जा अल्फाज़ आहिनि, फरमाया अय्युहन्नास क़ूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ़्लिहू। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया जा इंसानो आउं तव्हां वटि जेको पैगाम खणी आयो आहियां इहो कामयाबी वारो पैगाम आहे। तव्हां जेकॾहिं कामयाबी चाहियो था, तव्हां ला इलाहा इल्लल्लाह खे पढ़ी वठो, तव्हां कामयाब थींदो। अबू लहब चवे थो अल्लाह जे रसूल सां गॾु उन बाज़ार जे चौक ते बीठो आहे, चवे थो इन्नहु सादिक़ुन काज़िबुन, ही कूड़ो आहे, ही बेदीन आहे, हिन जी ॻाल्हि न मञिजो। ला इलाहा इल्लल्लाह पढ़ाए तव्हांखे छा थो सम्झाइण चाहे? इन्नमा युरीदु अन तत्रुकू आलिहतकुम व तत्रुकु लात वल मनात वल उज़्ज़ा। ही तव्हांखे ला इलाहा इल्लल्लाह पढ़ाए तव्हांखे लात मनात उज़्ज़ा सभ बुत तव्हांखे छॾाइण चाहे थो। ये ला इलाहा इल्लल्लाह जो मक़सद क्या समझो? काफिर हिकिड़ो समझी वरितो, अबू लहब समझी वरितो। हालांकि अल्लाह जे रसूल माण्हुनि खे ईअं कोन चयो त तव्हां लात मनात उज़्ज़ा खे छॾियो, अकेले अल्लाह जो ईमान अल्लाह ते ईमान आणे चिकन लफ़्ज़नि में पाण इहा ॻाल्हि कोन कई। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ला इलाहा इल्लल्लाह पढ़ो तव्हां कामयाब थींदो। उन ला इलाहा इल्लल्लाह जो मफ़हूम ऐं मक़सद अबू लहब माण्हुनि खे सम्झायो त ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु छा आहे? अल्लाह जे हुन ज़मीन ते जेतिरनि ख़ुदानि जी तव्हां इबादत करो था उन्हनि सभिनी खे छॾणो पवंदो। इंतिहाई अफ़सोस आहे चवां असांजो मुसलमान 70-80 साल उमिरि रखण वारो, मस्जिदनि में नमाज़ूं पढ़ण वारो, बाजमात नमाज़ पढ़ण वारो, क़ुरान पढ़ण वारो, उनखे इहा ख़बर न आहे त ला इलाहा इल्लल्लाह जो मतिलबु आहे सभिनी खे छॾे अकेले अल्लाह जी इबादत करे, जेका अबू लहब खे बि ख़बर हुई। ऐं कलमे जो ॿियो हिसो मुहम्मद रसूलुल्लाह आहे। मुहम्मद रसूलुल्लाह जो मतिलबु छा आहे? हिकिड़ो काफ़िर असांखे सम्झाए थो। इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सन 6 हिजरी में मदीने जे अंदर अल्लाह जे रसूल ख़्वाब ॾिठो त आउं पंहिंजे साथियुनि सां गॾु बैतुल्लाह जो तवाफ़ थो करियां। अल्लाह जे नबीअनि जो ख़्वाब दीन हूंदो आहे, हुज्जत हूंदो आहे। आम इंसान केतिरो नेक हुजे, केतिरो परहेज़गार हुजे, केतिरो मुत्तक़ी हुजे, वक़्त जो वली हुजे, उनजो ख़्वाब जेको आहे उहो दीन कोन्हे सवाइ नबीअनि जे ख़्वाबनि जे। इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिए ॾींहुं पंहिंजे साथियुनि खे वठी सुबुह जो ऐलान कंदा तयारी करो उम्रे जे लाइ हलणो आहे। हालांकि उन वक़्तु हालात अहिड़ा हुआ जो बैतुल्लाह जो कंट्रोल ऐं कब्ज़ो मके जे काफ़िरनि वटि हो, पर इमामुल अंबिया मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा किराम खे वठी मके जे वेझो हुदैबिया जगह ते पाण पहुचनि था। रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत उस्मान खे मके में मोकिलियो मके वारनि सां मुज़ाकरात करण जे लाइ। हज़रत उस्मान रज़ियल्लाहु तआला अन्हु जे क़त्ल जी ॻाल्हि आम थी वई त मके वारनि हज़रत उस्मान खे क़त्ल कयो आहे। इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सहाबा किराम खां हुदैबिया जे जगह ते वाइदो वरितो त पाण सभु गॾिजी करे हज़रत उस्मान जे खून जो बदिलो वठंदासीं। हालांकि हज़रत उस्मान ज़िंदा हो किथे? मक्के में। अल्लाह जो रसूल आलिमुल ग़ैब कोन्हे, नबी ग़ैब ॼाणे हा त मक्के खां चंद किलोमीटर ते पंहिंजे साथियुनि सां गॾु वेठो हो हिकिड़ो अज़ीम सहाबी हज़रत उस्मान जेको
मौजूद है कत्ल की अफ़वाह पखेड़ी वई नबी साहब उन जे खून जो बदलो वठण जे लाइ माण्हुनि खां वाइदो वठण पिया अल्लाह अकबर अॼु हिन साॻी मुस्लमान इन्हनि भोपनि खे जादूगरनि खे इन्हनि खे अल्लाह जे रसूल खां मथे सम्झो आहे जो गुम थियल जानवर जी ख़बर ॿुधाइनि था गुम थियल ज़ेवर जी ख़बर ॿुधाइनि था अल्लाह जे रसूल खे ख़बर न पई त मक्के में उस्मान ज़िंदह आहे या क़त्ल थी वियो बहरहाल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि काफ़िर आया सुहैल बिन अमर आयो इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह सां ॻाल्हियूं तय कयूं मुआहिदो लिखियो पियो वञे हज़रत अली मुर्तज़ा खे अल्लाह जे रसूल फरमायो अली तो मुआहिदो लिख हज़रत अली लिखियो पहिरीं भेर मोहम्मद रसूलुल्लाह है सुहैल बिन अमर चयो रुकिजी वञ रसूलुल्लाह न लिख अल्लाह जे रसूलुल्लाह जो लफ़्ज़ मोहम्मद न लिखायो पाण फरमायो पोइ छा लिखाया फरमाई उक्तब इस्मक वस्म अबीक तव्हां पंहिंजो नालो लिखो पंहिंजे पीउ जो नालो लिखो रसूलुल्लाह न लिखो छो केर पियो चवे काफ़िर थो चवे सुहैल बिन अमर काफ़िर चवे पियो ऐं चवे थो इन जे करे ला अलिमना अन्नक रसूलुल्लाह लतबअनाक जेकॾहिं असीं तव्हांखे अल्लाह जो रसूल मञे वठूं पोइ त असीं तव्हांजी पैरवी करियूं पोइ तव्हांजी हर ॻाल्हि मञे वठूं पोइ तव्हां सां शर्त छाजा तव्हां सां मुआहिदा कहिड़ा तव्हां सां सुलहनामा कहिड़ा जेकॾहिं तव्हांखे अल्लाह जो रसूल मञे वठो तव्हां असां मुस्लमाननि त मोहम्मद करीम जे रसूलुल्लाह मञियो आहे न हिकिड़े काफ़िर खे ख़बर आहे त रसूलुल्लाह मञण खां पोइ हर मामले में हर खुशी गमी में हर मौके ते कायनात जे हिन इमाम जी पैरवी करणी पवंदी असां मुस्लमाननि कलमो पढ़ी सम्झो सो ईअं त कलमो सिर्फ़ ज़बान ते हिकिड़ो जुमिलो चवण जो आहे जेको असां चई छॾियो आहे बाक़ी असीं पंहिंजे ज़िंदगी जे तमाम तर मामलात में आज़ाद आहियूं जीअं असांजो जी चवे दिलि चवे ईअं करियूं न मुसलमानो जेकॾहिं तव्हां असां इमामुल अंबिया खे रसूलुल्लाह मञियो आहे त तव्हां असांजो अखलाक़ी फ़र्ज़ आहे अल्लाह जे पैगंबर जी पैरवी करियो कीअं पैरवी करियो अल्लाहु अकबर जंहिं रब रसूल मोकिलियो आहे उहो रब्बुल आलमीन जीअं चवंदो ईअं पैरवी करणी पैरवी जो मयार बि तव्हां मुंहिंजे मर्ज़ी ते कोन्हे जीअं तव्हां मुंहिंजी दिलि चवे असां ईअं पैरवी करियूं न बल्कि जंहिं रसूल खे उम्मत जे लाइ रहमत बनाए जे रब्बुल आलमीन मोकिलियो आहे उहो रब जीअं चवंदो ईअं पैरवी थींदी फरमायो मा अरसलना मिन रसूलिन इल्ला लियुताअ बिइज़्निल्लाह जेतिरा बि रसूल असां ज़मीन में मोकिलिया आहिनि उन्हनि जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त उन्हनि सभिनी नबियनि जी पैरवी कई वञे अल्लाह जे हुक्म जे मुताबिक़ जंहिं रब एतिरा सारा रसूल इंसानियत सां ख़ैरखाई कंदे मोकिलिया आहिनि उहो रब जीअं चवंदो ईअं पैरवी कई वेंदी ऐं उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैरवी जो अल्लाह हुक्म कीअं थो करे रब्बुल आलमीन उन जे लाइ असांखे छा तरीक़ेकार सेखारियो आहे अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़ैत व युसल्लिमू तस्लीमा रब फरमाए रब्बुल आलमीन के पंहिंजे रब हुजण जो कसम ऐ मुंहिंजा महबूब नबी मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम मुसलमान जेको तव्हांखे रसूलुल्लाह मञे थो जेको तव्हांखे अल्लाह जो नबी मञे थो उहे सभु मुसलमान तेसिताईं मोमिन न थींदा जेसिताईं पंहिंजे इख़्तिलाफ़ात जो हल जेको आहे उहो तव्हां खां न वठनि जेसिताईं पंहिंजा फ़ैसिला तव्हां खां न कराइनि तेसिताईं मोमिन कोन्हे अॼु तव्हांखे उम्मत में इख़्तिलाफ़ नज़र अचे थो हिकिड़ो चवे थो निमाज़ में हथ सीने चवनि था निमाज़ में हथ दुन खां हेठि वधणा आहिनि हिकिड़ा चवनि था आमीन चवणो आहे ॿिया चवनि था कोन्हे चवणो इहो हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां थो इहो ज़िंदगी जा तमामु तर जेके मामलात आहिनि जेकॾहिं असां मोमिन आहियूं त पोइ इमामुल अंबिया मोहम्मद रसूलुल्लाह यहकुम बैनहुम अन यकूनू समिअना व अताअना उलाइका हुमुल मुफ़्लिहून रब जो क़ुरान तो फरमाए मोमिन सिर्फ़ उहे आहिनि जॾहिं उन्हनि जे साम्हूं अल्लाह जी ॻाल्हि अची वञे जॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो फ़ैसिलो अची वञे जॾहिं रसूल रहमत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़ैसिलो अचे ऐं यकूनू समिअना व अताअना त चवनि असां ॿुधी वरितो ऐं असां मञी वरितो ॿुधण ऐं मञण खां सवाइ
मोमिन वट टियो रस्तो आई कोन ऐं रब्बुल आलमीन फरमाए उलाइका हुमुल मुफ्लिहून ये माण्हू कामयाब आहिनि जेके रसूल जे ॻाल्हि खे कननि सां ॿुधनि था दिल जे कननि सां ॿुधी करे उन ॻाल्हि खे तस्लीम कनि था इहे माण्हू मोमिन आहिनि हाणे तव्हां असां सोचो असां पैगंबर जे ॻाल्हि खे पैगंबर जे फरमान खे मञण जे लाइ तयार आहियूं असां ॿुधोसीं त ॾाढी अल्लाह जे रसूल जी सुन्नत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ॾाढ़ी खे माफ़ करियो ॾाढ़ी खे वधायो ॾाढ़ी खे माफ़ी ॾियो कंहिं चयो इमामुल अंबिया मुहम्मद रसूलुल्लाह चयो हाणे ॻाल्हि ॿुधीसूं पर मञण लाइ तयार आहियूं न सही इहा हदीसूं जेके आहिनि इहे मञबियूं पुड़ जी उमिरि में जॾहिं चेहरे जी ख़ूबसूरती ख़त्म थी वञे पोइ चेहरो हुई ख़ूबसूरत कोन हूंदो पोइ भले चेहरे ते चंद वार अची बि विया मुंहं ते त को हर्ज कोन्हे बाक़ी जवानी में ही यंग जवानी लगी पई आहे ही गभरू नौजवान ही हसीनो जमील नौजवान अल्लाह अकबर दाढ़ी रखी पंहिंजे चेहरे खे बदसूरत करे दाढ़ी रखी पंहिंजे चेहरे खे ख़राब करे अल्लाह अकबर मुसलमान अल्लाह जो कुरान छा थो चवे जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो अल्लाह जे पैगंबर जे ॻाल्हि खे मञियो ऐं ॿुधो ऐं जेकॾहिं ॿुधण खां पोइ मञियो नथा त पोइ अल्लाह जो कुरान थो चवे तव्हां मोमिन आहियो अल्लाह रहम फरमाए हिन मुसलमान खे पोइ शैतान वॾा तरीक़ा ॿुधाईंदो अल्लाह अकबर केतिरा माण्हू चवंदा आहिनि साईं ॾाढ़ी वाक़ई अल्लाह जे रसूल जी सुन्नत आहे असां रखूं पर आओ ॾाढ़ी त उहो माण्हू रखे जेको साफ़ सुथरो हुजे ड्यूटी वारो हुजे नौकरी वारो हुजे गाॾी वारो हुजे ऑफिस वारो हुजे ऐं बकरियुनि जो धनार ऐं ज़मीन जो हारी मुंहिंजी ॾाढ़ी मूंखां संभालबी कोन हुन में मिटी अची वेंदी मूंखां फड़ी कोन ॾिबी ऐं अल्लाह जे रसूल जी जेका सुन्नत आहे उनजो एहतराम कंदो कोन थो रखां अल्लाह अकबर ॾिसो शैतान कहिड़े तरीक़े सां हिन ते हमिलो कयो आहे कीअं हिनखे शैतान मुतमइन कयो आहे अल्लाह अकबर दाढ़ी में जेकॾहिं मिटी लॻल हूंदी दाढ़ी खे जेकॾहिं तूं फड़ी न ॾेई सघंदे पर पोइ बि हूंदी त तुंहिंजे चेहरे ते न पर तो छा कयो शैतान जे चवण ते नाई जे दुकान में माण्हुनि जे पेरनि जे हेठां अल्लाह जे रसूल जे सुन्नत खे लताड़े शैतान तोखे मुतमइन करे छॾियो त तूं अल्लाह जे रसूल जे सुन्नत जो एहतराम कयो गटरनि जे हवाले करे तव्हां सम्झो त मुंहिंजे चेहरे ते हूंदी इन में मिटी लॻल हूंदी त इहो ॾाढ़ी जो सुन्नत जे एहतराम जे ख़िलाफ़ आहे पर जॾहिं तव्हां उनखे शहर जे गटरनि जे हवाले कयो शैतान तव्हां असांखे मुतमइन करे छॾियो त हाणे तो कमु भलो कयो आहे तोखां ॾाढ़ी संभालजे ई कोन हा तूं तेल कोन लॻाए सघी हा तूं फणी कोन ॾेई सघी हा कहिड़े तरीक़े सां शैतान हमलो करे मुसलमान जे अल्लाह जे रसूल जो फरमान जेको आहे उहो ठुकराए छॾियो आहे कहिड़े तरीक़े सां अल्लाह जो कुरान चए थो मोमिन आयो अल्लाह जी ॻाल्हि ॿुधो रसूल जी ॻाल्हि ॿुधो पोइ उनखे मञी वठो ऐं सिर्फ़ ज़बान सां मञणु काफ़ी कोन्हे इहो मञीदा त मदीने जा मुनाफ़िक़ बि हुआ अल्लाह जे रसूल खे चयो तव्हां असां अल्लाह जा रसूल आहियो नमाज़ूं पढ़ंदा पिया हुआ मस्जिदनि में जहाद जे मैदान में बि गॾु हुआ पर दिल जे अंदर अल्लाह अकबर ॿियाई हुई दिल जे अंदर मुनाफ़िक़त हुई रब्बुल आलमीन फरमायो आओ अलीम बिज़ात सदूर आया ज़बाननि सां तव्हां माण्हुनि खे मुतमइन करे सघो था आओ त दिलनि जा राज़ बि ॼाणा थो मुंहिंजे नबी जो फरमान ॿुधण खां पोइ जेकॾहिं तुंहिंजे दिल में तंगी घुट सोड़ थिए थी अल्लाह फरमाए थो आओ तोखे मोमिन तस्लीम कोन कंदुसि फला वरब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम ثم لا يجدوا في انفسهم حرجا مما قضيت ويسلموا تسليما رب فرمائے مومن जेकर आयो तो जॾहिं अल्लाह जो फ़ैसिलो अचे पैगंबर जो फ़ैसिलो अची वञे ثم لا يجدوا في انفسهم حرجا पंहिंजे दिल जे अंदर ज़रे जे बराबर तंगी महसूस न करो वयसल्लिमू तस्लीमा ऐं खुले दिल सां अल्लाह अकबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान के तस्लीम करो मञे वठो पोइ तव्हां मोमिन आयो जेकॾहिं दिल में बि तव्हांखे तंगी महसूस कोन थी थिए घुट महसूस कोन थी थिए रब फरमाए थो पोइ उन अल्लाह जे फ़ैसिले में रसूल जे फ़ैसिले में पंहिंजी मर्ज़ी बि न हलायो तव्हां मञियो त था दिल सां उनखे तस्लीम बि करियो था पर तव्हां उन में पंहिंजी मर्ज़ी हलायो था त बि मोमिन कोन आहियो असां मुसलमान ॾिसो
चलो इबादतन खां ॿाहिरि त असीं आज़ाद आहियूं, मस्जिदनि खां ॿाहिरि आज़ाद आहियूं, पर असांजो मुस्लमान अल्लाह अकबर खां सलाम ताईं जेका निमाज़ पढ़े थो उनमें जेकॾहिं 10 जॻहियुनि ते अल्लाह जे रसूल जी सुन्नत जी पैरवी कंदो त 5 जॻहियुनि ते पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो। चलो बाबा जो तरीक़ो ही है, दादा जो तरीक़ो ही है, मुझे मस्जिद के इमाम जो तरीक़ो ही है, तंहिंजे करे हू ॻाल्हियूं आउं मञां थो रसूलुल्लाह जो पैगंबर जे दीन जे मुताबिक़ रुकू करियां थो, सजदो करियां थो, अतहियात करियां थो, पर आमीन कोन चवंदुसि, पेर कोन मिलाईंदुसि, नियत कंदुसि, छाकाणि त इहो तरीक़ो मुंहिंजे मस्जिद जे इमाम मूंखे ॾिनो। हाणे इतो पंहिंजी मर्ज़ी हलाए वियो। अल्लाह फरमायो मर्ज़ी न हलाए, मर्ज़ी हलाईंदो तब मोमिन कोन्हे। वमा कान लिमुमिनिन वला मुमिनतिन इज़ा तज़ल्लाहु व रसूलुहु अमरा अन यकून लहुमुल खियरतु मिन अमरिहिम वमन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ला ज़लालन मुबीना। रब जो कुरान में फरमाए कि मोमिन मर्द जे लाइ जुगाई कोन्हे, ईमान आणण खां पोइ पैगंबर खे रसूल मञण खां पोइ कंहिं औरत जे लाइ बि इहो लाइक़ कोन्हे यकून लहुल खियरतु मिन अमरिहिम, वो अल्लाह उनजे रसूल जे फैसले में पंहिंजी मर्ज़ी हलाए। जेकर पंहिंजी मर्ज़ी हलाईंदो तब मोमिन कोन्हे, पंहिंजी मर्ज़ी न हलाइणी मोमिन कोन्हे। तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो वञां, ॾिसो केतिरा असांजा मुस्लमान आहिनि, अल्लाह अकबर नमाज़ पढ़ूं था, जमात में बीहूं था, ॿिनि मुस्लमाननि जे विच में अहलुल हदीस के मस्जिदनि खां सवाइ तव्हांखे वॾो विच में विछोटी नज़र ईंदी। छाजे लाइ? इन जे करे जो असांजो मज़हब ईअं थो चले। हालांकि अल्लाह जे पैगंबर जूं हदीसूं छा आहिनि? सहाबा किराम फरमाइनि था असीं जॾहिं मुस्लमान अल्लाह जे रसूल जे पायां निमाज़ में बीहंदा हुआसीं, युल्ज़क़ु अहदुना मनकबहु बिमनकबि साहिबिही व क़दमहु बिक़दमि साहिबि क़दमिही। असां मां हर माण्हू पंहिंजे मुस्लमान भाउ सां कुलो कुलो सां मिलाए बीहंदो हो ऐं पेर पेर सां मिलाए बीहंदो। हाणे हिते असांजा अहलुल हदीस बि वॾी ग़लती कंदा आहिनि। इस्लाह पंहिंजनि जी बि ज़रूरी आहे। केतिरा असांजा अहलुल हदीस आहिनि जिस्म जी जेतिरी बॉडी हूंदी आहे पेर उन खां वधीक खोले बीहंदा। नतीजो छा निकिरंदो? पेर मिली वेंदा, कुलनि जे विच में फ़ासिलो अची वेंदो। हिकिड़नि पेरनि जे विच में फ़ासिलो छॾियो, ॿियनि कुलनि जे विच में फ़ासिलो छॾियो। अल्लाह जा बानो पेर निमाज़ में एतिरा खोले बीहो जो भरवारो निमाज़ी तव्हां सां पेर मिलाए त उनजो पेर बि मिली वञे, मथे उनजी टंग बि मिलंदी वञे ऐं उनजो कुल्हो बि तव्हां सां मिली वञे। ईअं न आहे त शैतान जे लाइ जॻह सिर्फ़ु पेर वटां कोन्हे छॾणी, बाक़ी मथे कुलनि विचां भले गुज़री अचे। असांजा अहलुल हदीस इन मैदान में वॾी ग़लती कंदा आहिनि। अल्लाह जा बानो अल्लाह जे रसूल जे फरमाननि खे दिलि सां तस्लीम करे ऐं उन खां पोइ पैगंबर जो फरमान अचे, ॻाल्हि अचे, उन खां अॻिते बि वधणो कोन्हे, उते बीह रहणो आहे। वमा आताकुम रसूल फखुज़ू वमा नहाकुम अन्हु फंतहू। जेकी तव्हांखे अल्लाह जो रसूल ॾे उन शइ खे वठी वठो, जंहिंखां रोके उन खां रुकिजी वञे। क़ुरान करीम में रब पंहिंजे पैगंबर जे इताअत जा अदब सेखारिया आहिनि उम्मत खे। फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही। ईमान वारो अल्लाह उन जे रसूल जे ॻाल्हि खां अॻिते न वधो, अॻिते कोन वधो। हाणे ताज़ो रजब शाबान जो महीनो गुज़रियो आहे, मुस्लमाननि ईदूं कयूं, 27 रजब 15 शाबान। मूंखे ॿुधायो अल्लाह जे रसूल जे हदीसनि में ज़ख़ीरे हदीस में 2 ईदनि जो ज़िक्र है, सिर्फ़ ईद उल फितर, ईद उल अज़हा, जंहिंमें निमाज़ बि आहे। अहिड़ियूं ईदूं जिन जे अंदरि निमाज़ बि आहे। हाणे मुस्लमाननि 3 ईदूं पंहिंजे तरफ़ां वधाए छॾियूं। हिकिड़ा ईद मिलादुन नबी मल्हाइनि, ॿिया 27 रजब मल्हाइनि, 15 शाबान मल्हाइनि। हाणे नबी असांखे 2 ईदूं ॾिनियूं, असां 5 ईदूं कयूंसीं, असां नबी खां अॻिते वधियासीं या कोन? क़ुरान त छा चयो? जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो ला तुक़द्दिमू बैन यदयिल्लाहि व रसूलिही, अल्लाह उन जे रसूल सां तव्हांखे अॻिते न आहे वधो। जेका शइ तव्हांखे अल्लाह जो रसूल ॾे उनखे वठो ऐं जंहिं शइ खां तव्हांखे अल्लाह जो रसूल रोके उन खां रुकिजी वञो। अल्लाहु अकबर। अल्लाह जे रसूल जे दौर मुबारक में छा मयत कोन थियूं, माण्हुनि वफ़ात कोन कई? 70 सहाबा किराम ग़ज़वा उहद जे मौके ते पंहिंजे जानियुनि जा नज़राना पेश कया। 3 ॾींहं अल्लाह जे रसूल तॾहिं ते मदीने में माण्हू
त ही वक्त जा वॾा मुजाहिद जानिन जा नज़राना ॾेई विया इन्हनि जे नाले ते ख़ैरात था करियूं अचो टीजो करियूं था 10 ॾींहंनि खां पोइ मस्जिद नबी में इन्हनि जे लाइ अल्लाहु अकबर दहो करियूं था ताराओ करियूं था अल्लाह जे पैगंबर जा पुट पंहिंजा वफ़ात करे विया आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घरवारियुनि वफ़ात कई आहे खदीजा जेके अल्लाह जो रसूल पूरी ज़िंदगी यादि कंदो रहियो पर रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत खदीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे इसाले सवाब जे लाइ पंहिंजे बाक़ी 9 घरवारियुनि खे करे चयो त 9 घरनि मां 9 देगड़ा भत जा ठाराए मदीने में विरायो खदीजा के सवाब मिलंदो इमाम अंबिया ये अमल कोन कयो असा करियो पिया या त मुंहिंजो मक़सद इहो आहे असां उहे नेकियूं करे सघूं था जेके नबी कोन करे सघियो या सौ सिधो असीं गुमराही जे रस्ते ते भले तव्हां केतिरो बि नेकी सां नेक इरादे सां सुठी नियत सां अमल करियो पर जेकर उन अमल जो बुनियाद अल्लाह जे रसूल जो फरमान न आहे तव्हां उन ते लखें जा करोड़ रुपया ख़र्च करे छॾियो बारीअ जे दाणे जेतिरो सवाब कोन मिलंदो बल्कि उल्टो तव्हां बिदती थी गुनाहगार थी अल्लाह जा बानो त रसूलुल्लाह जो मतलब इहो आहे जेके क़ुरान समझायो ॿुधंदा वञो मञींदा वञो दिल सां तस्लीम कंदा वञो पंहिंजे इख्तियारात जा पुत उन्हनि खे टोड़ींदा वञो पंहिंजे ख़्वाहिशात जे पुतनि खे टोड़ींदा वञो ला युमिनु अहदुकुम हत्ता यकून हवाउ तबअन लिमा जिअतु बिही तव्हां मां को बि माण्हू तेसिताईं मोमिन न आहे जेसिताईं पंहिंजे ख़्वाहिशात खे मूं मोहम्मद करीम जे दीन जे ताबेदार न बनाईंदो पंहिंजूं मर्ज़ियूं पंहिंजा ख़्वाहिशात पंहिंजा इख्तियारात दीन जे मामले में अॻिते निकिरणु पंहिंजे तरफ़ां दीनी शयूं जेको थो ठाहे उम्मत खे ॾियणु इन्हनि सभिनी शयुनि खां रुकिजी वञो वरना ॿी सूरत में पंहिंजे ईमान जो ख़ैर मल्हाए छाकाणि त हर जगह ते अल्लाह इहा ॻाल्हि कई इहे सभु शयूं छो था करियूं इन जे करे जो हिन मुस्लमान जे पैगंबर जे ॻाल्हि ते यकीन कोन्हे अल्लाह छा फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना आमनू बिल्लाहि व रसूलिही सुम्मा लम यर्ताबू मोमिन सिर्फ़ उहे आहिनि जिन अल्लाह उन जे रसूल ते ईमान आणे पोइ उन्हनि जे कंहिं बि ॻाल्हि में शक कोन कयो शक कई त मतां हीअ ग़लति हुजे आहे नबी जी हदीस आहे क़ुरान जी आयत पर इन ते अमल करियां त मतां ग़लत न थी वञा अल्लाह जो क़ुरान फरमातो इहो मोमिन कोन्हे त मुंहिंजा दोस्तो मुसलमान भाइरो असां तव्हांजो अखलाकी फर्ज़ आहे असां अल्लाह जे पैगंबर ते ईमान आंदो आहे पंहिंजा तमाम तर मामलात अक़ीदा अमल अखलाकियात सभिनी में असां अल्लाह जे रसूल जी पैरवी करियूं अल्लाह ताला खां दुआ है अल्लाह रब्बुल इज्जत मूंखे तव्हांखे नेक साले अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।